फल जी चटाभेटी लाइ मां सब्जियूं ऐं फल जे बारे में ॿुधाईंदमि। सब्जियूं भाई सब्जियूं, तरह तरह जूं सब्जियूं। इहो आहे करेलो, सुठो सुठो करेलो। खाई ॾिसो करेलो। करेलो सुठो थींदो आहे? हा, अॼु मां तव्हांखे करेले जूं खूबियूं ॿुधाईंदमि। करेलो साए रंग जो हूंदो आहे। करेले जूं तरह तरह जूं भाॼियूं ठहंदियूं आहिनि। शुगर वारनि जे लाइ करेलो दवा जो कमु कंदो आहे। करेलो कौड़ो हूंदो आहे पर सेहत लाइ ॾाढो लाभदायक हूंदो आहे। करेलो ऐं भिंडियूं घटि न खाइण खपनि। फल, खीरो आहे फल। खीरो साए रंग जो हूंदो आहे। खीरे खाइण सां असांखे थाधल मिलंदी आहे। खीरे जो जूस पीअण सां वज़न घटिबो आहे। खीरो फल ऐं सब्जी ॿिन्हिनि में इस्तेमालु